आसार बिनी पासन जा इन आसारन में जेके हेड़े किस्म जा घर माहिर चवन था त हुनन ठाया इन मकसद इहो आहे त हुनन हाणे झंगन के छड़े जबलन के छड़े मैदानन में पंहिंजा ॻोठ ॿधण शुरू कया ॿियो असांखे वॾे में वॾो ॻोठ जेको मिलियो आहे आर्कियोलॉजी में जेको साइंसी तौर ते असां मंता हेठि आयो आहे उहो मिलियो आहे पंजाब में हड़प्पा अच्छा हिन मेहरगढ़ जे माण्हुनि ऐं मेहरगढ़ जे बाग तां असांखे बाक़ाइदे साबितियूं मिलियूं आहिनि हीउ ॾिसो तव्हां ही कणिक जे अनाज जा इम्प्रेशन्स आहिनि ही बि कणिक जे अनाज जा इम्प्रेशन्स आहिनि ऐं ही वरी हथ जो ठहियल ॾाटो आहे ही ॾाटो आहे जंहिंसां हू पाण लावारो करनि था पिया कटाई करनि था ऐं उहो ई ॾाटो हुननि खे कंहिं ॿिए शिकार ऐं बचाव जे लाइ बि इस्तेमाल में आंदो वियो आहे हुननि वटि कहिड़े क़िस्म जा जानवर हुआ हुननि पंहिंजे हथ जा रांदीका त हिक पासे ज़रूर ठाहिया पर उहे रांदीका साबित था कनि त उन्हनि वटि इहे जानवर मौजूद हुया काफ़ी जंगली जानवर भी हुआ जेके हिन ड्राइंग में तव्हांखे नज़र अचनि था ऐं इन्हनि जा हॾा उतां मेहरगढ़ मां मिलिया आहिनि जेके साबित था कनि त बाक़ाइदे इहे जानवर मौजूद हुया हिन तव्हां ड्राइंग में ॾिसंदो त हीउ हमरा पंहिंजे ॾंडे सां गॾु लठ सां गॾु हीउ जानवर पाले थो हाणे हीउ जानवर वॾा थी विया आहिनि इहे ई जानवर हुननि सां रोज़ानो ज़िंदगी गुज़ारण खां पोइ एॾा पाण में थी था वञनि माण्हू जो हुननि जे हुकुम ते अचनि था वापसि हुननि जे हुकुम ते जेको चढ़नि था ऐं हुन जी कमांड खे फॉलो करे वरी वापसि अचनि था घर पंहिंजे ज़ाहिर आहे जब इंसान हिकु जाइ ते रहे थो त हुननि वटि के कानून बि अचनि था रस्मूं बि अचनि थियूं रवाज बि अचनि था पंहिंजे पाण खे सुञाणण जे लाइ काफ़ी सारियूं शयूं बि अचनि थियूं हुन जे रस्मनि ऐं रवाजनि में जेको मरी पियो वञे त उनखे दफ़नाइनि पिया ऐं दफ़नाइण सां गॾु कुझु शयूं ॾियनि बि पिया त शायदि उन्हनि खे इहो बाक़ाइदे हुयो त भई असांजो जेको हींअर मरी न वियो आहे पर निंड में आहे कॾहिं न कॾहिं उथी पवंदो हुनखे ज़रूरत पवंदी शायदि उहे शयूं इस्तेमालु करे ऐं उन सां गॾु मेहरगढ़ वारनि जेके शयूं पंहिंजे पहचान जे लाइ पंहिंजे सुञाणप जे लाइ स्टार वरितियूं उन में तव्हां ॾिसो नंढा नंढा मोती आहिनि काफ़ी सारा हार ठहिया पिया आहिनि इहे सॼा हार आहिनि ऐं हेॾा ख़ासि तौर ते इहे पथर जूं ड्रिल्स आहिनि इहे ड्रिल्स हिन मोतियुनि खे ठाहिण जे लाइ हुननि पंहिंजूं ॻोल्हे वरितियूं त उहा पथर खे पथर सां कीअं कटिजे कीअं उन्हनि जा मोती ठाहे सुराख करे उन्हनि जी माला ठाहे ऐं पंहिंजे पाण खे वधीक पहचान ॾियण जे लाइ उहे इस्तेमालु कजनि ॿी जेका बस्ती तक़रीबन 7000 साल पुराणी आहे उहा असांखे मिली आहे हड़प्पा जे हेठियनि तहनि मां ये टीम आहे जंहिंमें मुंहिंजो उस्ताद आहे अमेरिका में PhD कई आहे हीउ मुंहिंजो उस्ताद मारिक किनायर आहे हिन जी पंहिंजी पूरी टीम आहे उन मारिक किनायर साहिबु हड़प्पा जे हेठियनि तहनि मां तक़रीबन मेहरगढ़ सां लाॻापियल ॻोठ जा निशाना ॻोल्हियल था हाणे उहे 9000 साल पुराणा त कोन्हनि पर 7000 साल पुराणा ज़रूर आहिनि जेके बि हिकु दफ़ो वरी पुराणे दौर खे असांखे बाक़ाइदगीअ सां ज़ाहिर था करनि त नवां ॾिसो 2000 सालनि जे सफ़र में हिकु पासे असांखे वटि अनाज बि मौजूदु आहे जानवर बि मौजूदु आहिनि ड्राई फ्रूट भी मौजूद आहिनि काफ़ी सारा मोती भी अची रहिया आहिनि जेके पंहिंजी पहचान लाइ आणियूं था त उन सां गॾु गॾु हथ मां ठहियल ही ठाव मिटीअ जा ठहियल ठाव ऐं उन्हनि ते डेकोरेशन हे अतीक जा मोती आहिनि जेके हुननि मेहरगढ़ वारनि बि ठाहिया ऐं हड़प्पा वारनि बि लाॻीतो इस्तेमालु कया हे चूड़ियुनि जा निशान आहिनि हे वरी समुंड मां मिलंदड़ शंख आहे जंहिंजूं बि चूड़ियूं ठाहियूं हुयूं तव्हां रीजन्स खे ॾिसो हिकु पासे बलोचिस्तान जी मेहरगढ़ आहे ॿिए पासे हड़प्पा आहे टे पासे समुंड आहे इन वॾे इलाइक़नि में असांजा उहे इंसान जेके रोही जे टकरनि जे मथां रहनि पिया ऐं पथर जा वॾा वॾा औज़ार इस्तेमालु कनि पिया पंहिंजे लखनि सालनि जो सफ़र खणी करे तक़रीबन 7000 साल पुराणे सफ़र ताईं पहुता आहिनि और उन में ॿी जेका वॾी शइ आई आहे नई शइ उहा आई आहे निशान ठाहिण ही निशान ठाहियो आहे कुंभर त बाबा ही जेको थांव ठाहिया अथव उहो मुंहिंजो आहे यानी कि कासट मल आहे
जेकॾहिं कुंभार आहे त मां पंहिंजो निशान हणी करे ऐं थां मार्केट में खणी वियुसि और मार्केट में थां खणी वञण जो मक़सदु इहो आहे हिक पासे त पंहिंजी अर्निंग करे थो ॿिए पासे पंहिंजी शनाख़्त खे आणे थो इन दौर सां वाबिस्ता हिकिड़ो ॿियो ॻोठ असांखे दरियाफ़्त थी वियो उहो थियो आहे दादू में अमरी उन जो नालो अमरी जा थां जेकॾहिं ॾिसंदव त वरी थोरो रिफाइन उन्हनि साॻियो ई हिन जानवरनि जूं शक्लियूं बि ठाहियूं आहिनि ऐं खोड़ सारा ॿिया जोमेट्रिकल डिज़ाइन्स बि जंहिंमें नेचर खे बि उन्हनि जेको आहे सो वाज़े तौर ते हाईलाइट कयो गॾो गॾु असांजी कोट जी सफ़र हलंदो थो अचे तक़रीबन 4,500 साल अॻु में 4,500 साल अॻु में कोटी जी फोर्ट किले जे ओलह पासे में जेको दड़ो आहे उन दड़े ते बि इंसान रहिया आहिनि उन्हनि इंसाननि पंहिंजा घर उते ॿधाया उन्हनि जी जेकॾहिं असां थांव ॾिसंदासीं त ही शायदि फोटो एॾो चिटो न आहे बहरहाल हिन ते सिंगनि जो हिकिड़ो निशान वॾो ठहियल उहो सिंगनि वारो जेको निशान आहे उहो चवनि था त कंहिं देवता जो निशान आहे ऐं इहो देवता जो निशान असांजे हड़प्पा जे इलाइक़नि में कोटिजी जे अमरी जे इलाइक़नि में मेरगढ़ जे इलाइक़नि में ऐं उन खां अॻिते केपीके जे इलाइक़नि में हर जाइ ते इहो हिन सिंगनि वारो निशान जेके हॉर्न डिएटी चवनि था उहो मिले थो इन जो मक़सदु इहो आहे त जेके मज़हबी शयूं रस्मो रिवाज हिकु नंढड़े इलाइक़े ते हुया हाणे उहे फैलिजी वॾनि इलाइक़नि तां बि मिलण ऐं लभण शुरू थी विया ऐं फैलजण अॻिते शुरू थी विया जॾहिं एॾी वॾी नवाण अचे थी जानवर जाम थी विया अनाज जाम थी विया शयूं बाज़ार में विकामण लॻियूं पंहिंजे निशाननि सां ऐं माण्हू हिकु हंधि वधण लॻा रहण लॻा त उन्हनि हिकु हंधि रहण ऐं एतिरी एक्टिविटीज़ हुनरमंदी शहरनि खे जनम ॾिनो ऐं असांखे मोरे जो दड़ो मिली वियो मोरे जो दड़ो शहर मिली वियो इहो तक़रीबन 2600 BC अॼु खां 4,500 साल पुराणो शहर आहे जेको तमामु वॾो शहर आहे हाणे हितां खां मोरे दड़ो शुरू थी थो वञे तव्हांखे जेको मां थोरो घणो ॿुधायो त हिन वसी इलाइक़नि में इंसान गॾिजी विया जेके रोड़ीअ जे टकरनि खां पंहिंजो सफ़र शुरू कयनि मुख़्तलिफ़ हंधनि ते नंढा ॻोठ ॿधनि उहे नंढा ॻोठ जॾहिं वॾे शहरनि में अची विया त मोरे जो दड़ो बि हिकिड़ो अची वियो ही मोरे दड़े जो इस्तूपा वारो इलाइक़ो ऐं ही हड़प्पा जो शहर आहे हे वरी लाकिन जो दड़ो सखर जे भरिसां वारो शहर आहे ऐं ही थर जे इलाइक़े चोलिस्तान जे इलाइक़े में बि हिकिड़ो वॾो शहर आहे जेके गलवेरी वाला चवनि था ही जेके गोलतार आहिनि इहे तमामु वॾा शहर आहिनि सिंधु तहज़ीब जा जेके सभु मोरे जे दड़े सां लाॻापियल आहिनि मोरे जो दड़ो जेको 1922 में असांजे साम्हूं अची वियो जेके हिकु सदी गुज़री आहे जंहिंजी अॼु असां हीअ भेटा तौर ते आंदी आहे पंहिंजे प्रोग्राम त उहो मोरे जो दड़ो असांजे साम्हूं हिकु वॾे शहर जे शकिल में ज़ाहिर थी वियो उन सां गॾु हड़प्पा बि वियो जंहिंजो थोरो घणो तालुक़ु मां तव्हांखे कराए बि वरितो टाइम मां हिकिड़ो न वठंदुमि छाकाणि तकलीफ़ आहियूं सभई ही हड़प्पा जी खोटाई हलंदड़ आहे छाकाणि असीं जेको कुझु बि एक्सप्लेन करियूं था जेको कुझु बि ॿुधायूं था उहो उतां मिलंदड़ आसारनि ते मुश्तमिल हूंदो आहे ठिकरी मिलंदी आहे पथर मिलंदो आहे मुड़ियो मोती मिलंदो आहे जिथां मिलंदो आहे उन हंध खे ॾिसी करे असां उनखे एक्सप्लेन कंदा आहियूं ऐं असांजी खोटाई जो सिलसिलो हीअं आहिस्ता आहिस्ता ऐं तमामु घणो साइंसी नमूने सां हलंदो आहे हड़प्पा जो तमामु वॾो घणो शहर आहे जंहिंजे ॿाहिरां बि कोट किला अची विया आहिनि ऐं हिते हाणे ॾिसंदा त तव्हांखे जेको मां हिकिड़ो निशान ॾसियुमि उहो निशान इलाही गॾिजी पिया ॾिसो केतिरा निशान गॾिजी पिया आहिनि हीउ जानवर जेको मां तव्हांखे ॾसियुमि त कोटिजी वारनि पंहिंजे थांव ते ठाहियो हाणे वरी पथर जे नंढड़े टुकड़े ते ठाहिनि था जंहिंखे हुन मोर जे तौर ते इस्तेमालु कयो ऐं उहे साॻा जानवर हिते अचनि था ऐं उहे सीन्स बि असांजे शहरनि में वाज़े थी वियो तमामु घणे पैमाने ते पंहिंजे सुञाणप जे लाइ पंहिंजे वापार जे लाइ शयुनि खे विकिणण ऐं ख़रीदण लाइ इस्तेमालु थियण लॻी हे चोलिस्तान जो शहर गलवेरी वाला आहे ॾिसो केॾे वॾे इलाइक़े में ठिकरियूं फैलियल आहिनि केॾा वॾा दड़ा आहिनि
इन्हनि दड़नि जी खोटाई खां पोइ ई जेको आहे कंहिं शहर जी शकिल ईंदी आहे, मोरे जे दड़े जी बि अहिड़े क़िस्म जी खोटाइनि खां पोइ ई शकिलूं आयूं आहिनि। हीउ आहे असांजो मोरे दड़ो। हीउ तव्हां शहर ॾिसो, जेकॾहिं असां कराची जो नक्शो तव्हां ॾिठो हूंदो उहो बि ईअं ठहियल आहे। जेकॾहिं असां सखर जो नक्शो ठाहींदासीं उहो बि अहिड़ी शकिल में ठहंदो। जेकॾहिं असां गवट जो नक्शो ठाहींदासीं उहो बि अहिड़ो ई नक्शो ठहंदो। त मोरे जो दड़ो 100 एकड़नि ते मुश्तमिल आहे। हिन शहर में तमामु वॾियूं वॾियूं इमारतूं आहिनि, तमामु वॾियूं वॾियूं इमारतूं मौजूद आहिनि। लंबा लंबा तव्हां खूह ॾिठा हूंदा त हिकिड़े ठुल वांगुरु तव्हांखे नज़र ईंदा हूंदा। इहे छो एॾा मथे हलिया विया? उहो इनजे करे मथे हलिया विया त माण्हू आहिस्ते आहिस्ते पंहिंजा घर मथे कंदा विया, घर मथे कंदा विया। जॾहिं मोरे दड़ो हिकिड़े वॾे दड़े जी शकिल में अची वियो, उतां हेठि लहणु मथे चढ़णु ॿारड़ा इनड़ा जानवर जरा मुश्किल थी वियो त हुननि वञी के ॿियूं वसंदियूं वसायूं ऐं इन मोरे दड़े खे छॾे विया, जंहिं ते बि पाण थोरी घणी खां पोइ ॻाल्हायूं था। हीउ ॾिसो, शुरूआत अञा बि हुनजी हेठि आहे, पर आख़िरी त जेको हेतिरो मथे आहे। ॿिमार बिल्डिंग, टिमार बिल्डिंग ताईं हलिया विया। हीउ हितां जो आख़िरी त आहे ऐं हितां खां मथे बिल्डिंग्स आहिनि। हीउ जेके टही वियूं आहिनि, हीउ ठहियल अञा मथे हुयो। हिते मथाछरो आहे, इहे मथाछरे जी सॼी मिटी कढी वई आहे, कढी करे ही घर ज़ाहिर कया विया। जॾहिं हीउ दड़ो हेॾो मथे चढ़ी आयो आहे हीअ ॿिन्ही पासनि खां, त हिते ॿारनि जो लहणु जेको हाणे ॿुधायूं तव्हांखे, हिननि जे जानवरनि जो अचणु, शयुनि जो मथे खणी वञणु, शयुनि जो लहणु ॾाढो मुश्किल हो, जंहिंजे करे माण्हुनि हिननि इलाइक़नि खे ख़ुदाफ़िज़ चयो। हितियूं ॾिसो, हितियूं हुननि जूं बाक़ाइदे कबड़ हुयूं, कंहिं बि क़िस्म जो गंद गवण जे करे उछलाइनि पिया त उहे ईअं फिटी न पिया करे छॾनि जो गंद जा ढेर असांखे हाणे शहरनि में था लॻनि, उन ज़माने में न। मख़सूस जॻहियूं हुयूं, हर माण्हू पंहिंजे गंद खणी करे रोज़ानो ज़िंदगी जो उन्हनि में अचे पियो ऐं सफ़ाई जो अमलो हो जेको रोज़ाने जी बेसिस ते उनखे साफ़ सुथरो रखे पियो। इंतिहाई सोफिस्टिकेटेड शहर असांजो रहियो आहे। जीअं पेरिस मशहूरु आहे, त मोरे दड़ो असांजी 5000 साल पुराणी पेरिस हुई। जेकॾहिं हाणे बि अॼु बि असांजे हर शहर खे मोरे दड़े जी डमी ठाहे वञे त बख़ुदा असांजी सिहत ॾाढी बहितरीनु थी वञे ऐं असांखे के ख़ासि बीमारियूं या इहे कोन लॻनि। ॾिसो, इहे त उहे माण्हू हुया कीअं, छा पाईंदा हुआ, कीअं दिखाई ॾींदा हुआ, उहे आख़िर कीअं हुया कीअं? त हिन में मुंहिंजा साईं ॾिसो, पटको बि आहे, हीउ माला बि आहे, हीउ हार बि आहे ॻिचीअ में, ऐं हीउ असांजो किंग प्रीस्ट आहे, जंहिंखे हीअ 3 गुलनि वारी काशे शॉल आहे, जंहिंखे असां अजरक चवंदा आहियूं, जेको हींअर मूंखे बि तव्हांजी पंहिंजे महिरबानी सां पाराए वियो आहे, ऐं असां वरी इज़त ऐं मान सां हिन शइ खे मथे खणंदा आहियूं। ऐं हीअ ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, हीअ असांखे चाहू जे दड़े मां मिली आहे ऐं हीअ मोरे जे दड़े मां मिलियो आहे। हीअ आख़िर आहिनि छा? हे या त असांजो को बाल था उछलाइनि या त को डफो था उछलाइनि, यानी या त शिकार या लड़ाई आहे या त वरी गेम आहे, पर चयो इहो थो वञे त इहे गेम आहे। हाणे गेम जूं ॿ हिकु जहिड़ियूं मोहरूं असांखे ॿिनि शहरनि मां जेकॾहिं मिलनि थियूं, इन मक़सदु इहो आहे त गेमनि जा बि मुक़ाबला थींदा। हिन शहर जो ॿिए शहर सां, ॿिए शहर जो टे शहर सां मुक़ाबला थींदा, जेके असांखे अहिड़े क़िस्म जूं मोहरतियूं साबित थियूं कनि। असां वटि ज़ाहिर आहे त मर्द न आहिनि, सिर्फ़ु औरतूं बि आहिनि। हाणे औरतुनि जो तव्हां सींगार ॾिसो, हुनजो हेयर स्टाइल्स ॾिसो त कीअं पंहिंजा हार ठाहिनि थियूं, कीअं पंहिंजा वार ठाहिनि थियूं, कीअं जे पासे हीउ ॾिसो वॾे पैमाने ते हुननि पंहिंजा हार मालाऊं अलाए छा छा ठाहे वरिता, ताज ठाहे वरिता आहिनि, ऐं हुनखे हीउ कपिड़ा पातल आहिनि, जेका कपिड़नि ते तव्हांखे पेंटिंग नज़र अचे थी, डेकोरेशन आहे। ईअं न आहे त बसि कपिड़नि खां सवाइ, नो, बिल्कुलु न, कॾहिं बि न, हुनखे बाक़ाइदे लंबा लंबा कपिड़ा पातल आहिनि। ऐं हीउ कुझु असांखे माना मिलियूं आहिनि, हार मिलिया आहिनि। ॾिसो केतिरा अक़ीक़े जा ठहियल, हिकु हिकु पथर, हिन पथर खे ठाहिण में माहिर खे 4 खां 6 महीना लॻी था वञनि। तव्हां जेकॾहिं कैलकुलेट कंदव त हिकु माहिर पंहिंजी ज़िंदगी में शायदि इहो मस ठाहे। ऐं हीअ असांजा जेके मोती आहिनि, हिन में मेसोपोटामिया ऐं इजिप्ट में ॾाढा मशहूरु आहे, ॾाढा मशहूरु आहे। हिन वटि सोन बि हुयो ऐं काफ़ी सारा सोन जा ठहियल मोती बि हुया।
तमामु बर्तन भी पंहिंजा जेकॾहिं ठाहिनि पिया त हू पंहिंजो जेको ख़ूबसूरती सॉफिस्टिकेशन वारो सेंस आहे उनखे छॾनि कोन पिया। तव्हां ॾिसो त कहिड़ा ख़ूबसूरत बर्तन हुननि जा ठहियल आहिनि, केॾा डेकोरेटेड आहिनि, तमामु घणा डेकोरेटेड आहिनि। हिन ते पिपल जे पन जो निशान आहे। जहिड़े नमूने सां कोटिजी वारे माण्हुनि हॉर्न डिएटी ॾिनो, हिननि माण्हुनि वरी पिपल तुंहिंजो पनड़े ॾाढो असां वटि मशहूरु आहे। नंढा नंढा जानवर पखी, असां वटि मुर्गी बि हुई, ही ॾिसो तव्हां, डक बि हुई, बर्ड्स हुया बाक़ाइदे जेके हो पाण पंहिंजे खाधे में आणनि पिया। ऐं मसालास बि हिननि खे मिलिया। ही सभु जेके मसाला आहिनि उन्हनि जा निशान मिलनि था, उन्हनि जा रिमेन्स मिलिया आहिनि असांखे सभिनी मसालनि जा। हे साॻियो हॉर्न डिएटी आहे जेको हुननि पंहिंजे बाक़ाइदगी सां हिननि ते ठाहे रखियो आहे। मच्छी बि हुननि जे खाधे में शामिल आहे, जेका हिते पंहिंजे हुननि थामनि ते ठाहे छॾी आहे। उन्हनि वटि ईअं न हुयो त वॾे पैमाने ते तहज़ीब ॾेई टेबलूं ठहियल आहिनि। हे डिश आहे, बाक़ाइदा टेबल ठहियल आहे, मिटीअ जी ठहियल टेबल, जिते तव्हां हिक खां ॿ माण्हू खाधो आराम सां खाई सघनि था। चमचा आहिनि, भाॼी कढण जा चमचा, हे ब्रॉन्ज़ जी प्लेट्स आहिनि। तमामु घणे क़िस्मनि जा मोती, अकीक़ खां पोइ ॿिया मोती आहिनि। ऐं इहे पत्थर ही असांखे मिलनि था गुजरात जे इलाइक़े में, ही मिलनि था असांखे केती के यानी कि नार्दर्न एरियाज़ में। त नार्दर्न एरियाज़ जा मोती ऐं गुजरात जा मोती सॼे शहरनि में मशहूरु आहिनि। मोने दड़े जे दौर में सिर्फ़ु असां पंहिंजे मोतियुनि ठाहिण ऐं हुननि ते तवजो न ॾिनो आहे, पर वापार असांजो इजिप्ट सां बि हले पियो, मेसोपोटेमिया सां बि हले पियो, चाइना ॾे बि कुझु माण्हू हिन ताईं कश्मीर ताईं पहुता आहिनि, शायदि चाइना ताईं बि पहुता हुजनि, छाकाणि जो कुझु न कुझु असांखे टेक्निकल शयुनि जो आसार उतां मिलणु शुरू थिया आहिनि। अॻिते जीअं बि मिलंदा वेंदा ऑब्जेक्ट्स असां उन्हनि सां बि राब्ते जो शायदि आणींदा वेंदासीं, रिकॉर्ड कंदा वेंदासीं। त हीउ तमामु उन्हनि वटि मज़हब बि हुयो हिकिड़े क़िस्म जो। कहिड़े क़िस्म जो मज़हब हुयो? हर कोई असांखे लिखत अञा हीअ पढ़ी न वई आहे, हीअ लिखत जेके न पढ़ी वई आहे, जंहिंजे करे थोरी मुश्किलात थिए पई। पर जेकॾहिं असां तस्वीरुनि खे ॾिसंदासीं त हे टाइगर आहे, ऐं टाइगर ते कोई सिंगनि वारी देवता आहे, उहो अटैक करे पियो। हीउ साॻे ई नमूने सां सिंगनि वारो देवता आहे जेको पिपल जा हेॾो निशान थियल आहिनि ऐं उन्हनि जे विच ते बीठो आहे, ऐं 7-8 माण्हू अहिड़े क़िस्म जा हेठां प्रोसेशन कढनि था। हीउ माण्हू आहे जेको मथे बाहूं ॿधी ऐं हिन देवता ॾांहुं ॾिसे पियो, ऐं हीउ आहे जेको टेबल ते वेठो आहे ऐं मथां कुझु लिखियल आहे। हीउ छा था इंडिकेट कयो? इहो असांखे बाक़ाइदा तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं असां हिननि जूं हे इलाइक़नि में हिकु त असांजा काफ़िला वेंदा हुआ, ॿियो असांजूं ॿेड़ियूं वेंदियूं। अहिड़े क़िस्म जा ॿेड़ीअ जा मॉडल असांखे बाक़ाइदे मिलिया आहिनि, जेके सिंधु नदी सिधो समुंड ते खणी वेंदी। समुंड तां वॾा शिप्स हूंदा, उहे शिप्स असांखे ओमान खां बहरेन खां सिधो पहुचाईंदा हुआ मेसोपोटेमिया ऐं इजिप्ट जे तरफ़। ऐं हेॾा वरी काफ़िला मेहरगढ़ खां थींदा, बलूचिस्तान खां थींदा, ईरान खां थींदा, इराक खां थींदा, अॻिते इजिप्ट जे इलाइक़े में। तव्हां जेकॾहिं ॾिसंदो त हीअ पथर किथां आया, त हीअ लकीरूं जेके आहिनि, हीअ डाट जेके आहिनि, उहे पंहिंजा रिसोर्स ॿुधाइनि था। त कुझु पथर हितां खां आया आहिनि जेके हड़प्पा पहुचा आहिनि, हड़प्पा खां सिंध जी तरफ़ आया आहिनि, यानी कि पोएं तड़े खां आया। कुझु पथर हितां निकिता आहिनि जेके असांखे वठी था वञनि सिंध जे इलाइक़नि ऐं पंजाब जे इलाइक़नि। त अहिड़े नमूने सां हीउ जेको 1 लख स्क्वायर किलोमीटरनि ते अॼुकल्ह सिविलाइज़ेशन हुई, तहज़ीब हुई, उन्हनि जो पाण में राब्ता बि हुया बाक़ाइदगीअ सां। अहिड़े नमूने सां असांखे हीअ साॻा ई जानवर ॾिसो मिलनि पिया। हीअ आहिनि उहे पथर जा जेके ॻोढ़ा आहिनि। हिननि ॻोढ़नि खे छिले सेट करे ड्रिल करे ऐं हुननि बाक़ाइदे सां वॾा मोती, सुहिणा मोती ठाहिया। पथर जा नंढड़ा औज़ार ही ड्रिल आहे, ऐं ही ॿिया कटाई वढाई लाइ इस्तेमालु थियण जा नंढा औज़ार आहिनि, जेके हुननि बाक़ाइदगीअ सां पंहिंजा इस्तेमालु कंदा आया आहिनि।
चावे जा औज़ार भी हुआ, तीर आ, हे छुरी आ कटाई वारी, हे ड्रिल करण जी आ, ऐं उन सां गॾु गॾु ॾिसो उन जी टेक्नोलॉजी एॾी वधी वई जो नंढड़े छा नंढड़ा हिकु मिलीमीटर साइज़ जा मोती ठाहिया, 1 मिलीमीटर साइज़ जा मोती ठाहिया जेके असांखे लाखनि जे दड़े में मिलनि था पिया। मापतोर थींदी बाक़ाइदे वट आहिनि, ही वट बि अॼु बि असां वटि इस्तेमालु थियनि था, जेके ॿाहिरि घोड़िया निकिरी था वञनि त उहे उनखे जॾहिं जेकॾहिं वट न थियनि त उनजो इक्विवेलेंट ठाहे करे अहिड़े क़िस्म जो खणी पंहिंजो वापार ऐं डेली लाइफ हलाइनि था। जॾहिं अर्कने जी जूं सभु शयूं, सभु साइटूं, सभु मार्ग असां कंहिं गूगल जे मैप ते आणियूं था, ग्लोब ते आणियूं था त तव्हांखे हीअ शकिल मिलंदी। हेॾी वॾी आबादी पुराणे ज़माने जी आहे, 5000 साल पुराणी हेॾी वॾी आबादी आहे, जंहिंमें तव्हां ॾिसो हे मोरे दड़ो आहे, ही हड़ापा आहे, ही साॻो कनवेरी वाला आहे, अहिड़े नमूने सां हिते भरिसां असांजो लाखिन जो दड़ो आहे मोरे दड़े भरिसां, ऐं ॿिया शहर गुजरात जा ऐं कच्छ जा हिन पासे जा आहिनि। असां हिते माण्हू आख़िर विया केॾा, हिननि खे थियो छा, उहे साॻा शहर हलनि छो कोन था, छा थियो आख़िर? त मुंहिंजा साईं उहे माण्हू जेके आहिनि अॼु बि असां सां गॾु आहिनि, अॼु बि असां सां गॾु आहिनि, जेके पंहिंजे बाग़नि ते रहनि था। जानवर जेके तव्हां ॾिठा ड्राइंग में हुया, पर हे असांजा जानवर अॼु बि इहे साॻियो एग्रीकल्चर कनि था पिया। हे थर आहे, थर जे भरिसां असांजो पोखूं रायूं थियनि थियूं, कचा घर झोपड़ा ठाहे असां पंहिंजो रहूं था पिया। साॻा जानवरनि जा जेके आहिनि टोला, उहे टोला असां साॻे ई नमूने सां झंगनि में चाढ़े पंहिंजे घरनि ते वठी था अचूं। उन्हनि जानवरनि खे जेकॾहिं असां जहिड़े नमूने सां तव्हां हड़प्पा जे टिकरीअ ते निशान ॾिठा, अहिड़े नमूने सां असां जानवरनि ते बि निशान हणूं था। हीउ ॾिसो साॻियो निशान, हीउ हिकिड़ो ॿियो निशान, अहिड़े नमूने सां सभिनी हीउ हड़प्पा जो निशान आहे, अहिड़ो हीउ जानवर ते लॻल आहे। त इहे जानवर हे अॼु जो आहे ऐं हड़प्पा जो 7000 साल पुराणो आहे, यानी कि 7000 साल अॻु वारो जेको असांजो ट्रेडिशन आहे, जेका रवायत आहे, रवाज आहे, उहो अॼु ताईं असां हलाईंदा था अचूं। माना इन जो मक़सदु इहो आहे त हीउ थांव मुंहिंजो आहे, हीउ उठ मुंहिंजो आहे, सॼो पंहिंजे ज़ातियूं जेके आहिनि उहे पंहिंजे इन निशाननि जे तौरु, ऐं ज़ातियुनि में वरी पाड़ा आहिनि, उहे पाड़ा बि पंहिंजो हिन सां एडिशन ॾेई करे उहो आणनि था, जंहिंसां हिनजो हिकु हिकु जानवर भली जंग में चरंदो हुजे पर सुञातो वेंदो आहे। तमामु घणी शयूं जेके असां वटि अॼु बि रस्म रिवाजनि में मौजूदु आहिनि। हीउ ॾिसो दोर आहे, दोर लॻा थो बीठो, ऐं हिन हीउ भरिसां ॾिसो, हिन शकिल ऐं हिन शकिल में ॾाढो घटि फ़र्क़ु नज़र ईंदो तव्हांखे। साॻियो स्टाइल अथसि दोर लॻाइण जो, साॻियो स्टाइल अथसि मथे ढकण जो। त इहा रस्म ऐं रवाज बि असां वटि हले थी। हीउ माशाअल्लाह दरी धगो ॾिसो, ऐं हीउ दरी धगो अॼु बि मोरे दरे जे भितियुनि ते उकरियल आहे। साॻियो ई असांजो कुंभर आहे जेको वॾे पैमाने ते थांव ठाहे थो ऐं हींअर बि ठाहे थो, ऐं साॻे ई नमूने सां ठाहे थो। सिरनि वारा आहिनि, साॻियूं सिरूं पचाइजनि थियूं, साॻियो सिरनि सां घर ठाहिया वञनि था। जानवरनि ऐं जानवरनि जी संभाल बि तक़रीबन साॻे नमूने सां। ॾिसो त हीउ धाॻो कीअं पियो ठाहे, कंहिं बि फैक्ट्री में कोन थो ठहे पर हथ सां थो ठहे। इन धागे जा हीउ ठहनि था त उन्हनि हिन धागे मां वरी अहिड़े क़िस्म जूं शयूं ठाहियूं थियूं वञनि। हर हवाले सां साॻियो हुनर आहे जेको 5000 साल, 7000, 9000 साल पुराणो अॼु ताईं बि असांजा माण्हू उन्हनि खे लाॻीतो रखंदा था अचनि। रलियूं आहिनि ॾाढी ख़ूबसूरत अॼु बि ठहनि थियूं। तव्हां ॾिसो, हे चूड़ी आहे, हे हार आहे जेको पातल आहे, हे टिको आहे जेको हिते टिको लॻो पियो आहे, हे साॻी चूड़ी आहे जेका पाती पई आहे, ऐं अहिड़े क़िस्म जी हे चूड़ियूं आहिनि जेके पाती पियूं आहिनि। त मुंहिंजा साईं असीं मौजूदु आहियूं, असीं केॾा न विया आहियूं। रस्मूं असां वटि साॻियूं आहिनि, रीतूं असां वटि साॻियूं आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेकॾहिं टेक्नोलॉजी वधी आहे, उन टेक्नोलॉजी खे बि असां पंहिंजो अपनायो आहे, पंहिंजे रस्मुनि खे बि रखियो आहे, टेक्नोलॉजी खे बि अपनायो आहे, ऐं रस्मूं असांजी पंहिंजियूं हलनि थियूं पियूं। घोट अॼु बि शादियूं करनि था पिया, ईअं सिंगारे थो। महिरबानी।
ले जाओ हाणे ते फिनिश कयूं था ने साईं हिन डॉक्टर कासिम मल्हार जो प्रेजेंट